बदकिस्मती सां असांजे मुल्क में मुनशियात जो इस्तेमालु वधी रहियो आहे। क्रिस्टल ऐं आइस जो इस्तेमालु ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। सिंध असेंबली मां मुनशियात ख़िलाफ़ कानून पास थियो जेको कंहिं बि सूबे में नाहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जा ध्यानु छिकाए नोटिस ते सवालनि जा जवाब। संदसि चवणु आहे त ऑपोज़िशन बि मुनशियात जी रोकथाम लाइ सुठो कमु कयो आहे। मुनशियात ख़िलाफ़ क़दम हाणे असांजी पंहिंजी ज़िम्मेवारी आहे। जिथां मुनशियात जी सप्लाई थी रही आहे उन जी निशानदही करियो। वालिदैन खे पंहिंजनि ॿारनि ते नज़र रखणु घुरिजे। मीडिया ऐं असां सभु इदारा गॾिजी मुनशियात ख़िलाफ़ संजीदा थियूं त हिकु महीने अंदरि ख़तमु थी वेंदी। सिंध हाई कोर्ट मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी सीधी चूंड ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। हाफ़िज़ नईम ऐं ॿियनि जूं दरख़्वास्तूं रद्द। अदालत मूजिबि सबब बाद में जारी कंदासीं। मेयर जे वकील खां पोइ दरख़्वास्त गुज़ार जे वकील पंहिंजा दलील पेश कया। एडवोकेट तारिक मंसूर चयो त असां हिकु नोटिफिकेशन पेश करणु चाहियूं था। इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन सां इलेक्शन जो मरहलो शुरू थींदो आहे। अमरीका जो सदर केरु थींदो? अमरीका में चूंड मुहिम जो अॼु आख़िरी ॾिहाड़ो। तयारियूं मुकमल। बैलेट बॉक्सिस पेपर्स ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनूं पोलिंग सेंटर्स में पहुचायूं वयूं। 24 करोड़ खां वधीक माण्हू पंहिंजे वोटनि जो हक़ अदा कंदा। 7 करोड़ माण्हुनि पोलिंग डे खां पहिरियों वोट कास्ट करे छॾियो। नॉर्थ कैरोलिना में वोटिंग जी शरह 55% रिकॉर्ड। जॉर्जिया में 50 ऐं टेनेसी में 49% वोट कास्ट कया विया। टेक्सास ऐं फ्लोरिडा में 47% वोटर पंहिंजे वोट जो हक़ अदा कयो। चूंडनि में 435 ऐवान जे नुमाइंदनि जी चूंड कई वेंदी। हिज़्बुल्लाह जे इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे हिकु भेरो ॿीहर निशानो बणाइण जी कोशिश। लिबनानी सरहद वेझो बैटुला में नेतन्याहू जी आमद खां पहिरीं ड्रोन हमिलो। ड्रोन इसराइली वज़ीर आज़म जे दौरे खां 20 मिंट अॻु में कयो वियो। वाक़े खां पोइ नेतन्याहू पंहिंजो बैटुला जो दौरो मुलतवी करे छॾियो। ईरान इसराइल ते जवाबी हमले जो इशारो ॾेई छॾियो। ईरान ख़िते जे मुल्कनि खे इसराइल ते हमले खां आगाह करे छॾियो। अमरीकी अख़बार जी दावा रिपोर्ट मूजिबि तेहरान ख़िते जे सिफ़ारतकारनि खे ॿुधायो त इसराइल ते वधीक ताक़तवर जंगी हथियार इस्तेमालु कंदो। अमरीका ईरान खे तनबीह कई हुई त ईरान जी जवाबी कार्रवाई ते इसराइल खे रद्दअमल खां रोके न सघंदासीं। वफ़ाक़ी सरकार पार्लियामेंट मां 3 अहम बिल मंज़ूर करण जो फ़ैसिलो करे वरितो। क़ौमी असेंबली जो अहम इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। 7 नुकाती एजेंडा जारी। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी बिल पेश कयो वेंदो। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी बिल जी मंज़ूरी खां पोइ सुप्रीम कोर्ट में जजनि जो अंग 12 मां वधी 25 थी वेंदो। दहशतगर्दी जे अंत बाबति तरमीमी बिल बि मंज़ूरी लाइ ऐवान में पेश करण जो इम्कान। हुकूमती मेंबरनि खे अॼु ऐवान में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। ज़रियनि मूजिबि इजलास में हज पॉलिसी 2025 जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। घर वज़ारत इस्लामाबाद सेंट्रल बिज़नेस डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट अथॉरिटी जे क़याम जी समरी पेश कंदी। चेयरमैन NRC जी मुक़ररी जी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल आहे। इजलास में आइनी क़ानूनी मामलनि ते गौर कयो वेंदो। काबीना मुल्की मुआशी ऐं अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत PTI अॻवान आज़म सवाती जे 8 केसनि में गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। प्रोसिक्यूटर ऐं आज़म सवाती जो वकील अदालत में पेश थिया। अदालत 20-20 हज़ार रुपयनि जे मुचलकनि एवज़ 8 केसनि में आज़म सवाती जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानती दरख़्वास्त मंज़ूर कई। स्टेट बैंक पारां अॼु नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कयो वेंदो। व्याज जी शरह में 2 खां 2.5% घटिताई जो इम्कान।
हिन वक़्तु व्याज जी शरह 17.5% आहे। माइक्रो ऐं मैक्रो इकोनॉमिक्स सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। अक्टूबर में महांगाई जी शरह 6.5% रिकॉर्ड कई वई। सिंध फूड अथॉरिटी तालीमी इदारनि जी कैंटीन जो मुआइनो करण जो फ़ैसिलो करे वरितो। DG पारां फूड सेफ्टी ऑफिसरनि खे अॼु खां तालीमी इदारनि जो दौरो करण जी हिदायत। सिंध फूड अथॉरिटी जे DG जो चवणु आहे त कैंटीन में मौजूदु खाधे जे मयार जो जाइज़ो वरितो वेंदो त जीअं शागिर्दनि जी सिहत खे यक़ीनी बणाए सघिजे। पहिरीं वनडे मैच में पाकिस्तान जी ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ बैटिंग जारी। मेलबर्न में खेॾी वेंदड़ मैच में पाकिस्तानी बैटिंग लाइन ॾुखियाईनि जो शिकार। ॿिन्ही टीमुनि विच में सीरीज़ जी ॿी वनडे मैच 8 नवंबर ते एडिलेड ओवल में खेॾी वेंदी। टीं ऐं आख़िरी वनडे मैच 10 नवंबर ते पर्थ स्टेडियम में खेॾी वेंदी। मियां साहब वेझो शिकारपुर खां खीर विकिरो करे वापसि वेंदड़ पोरे ते मुबैना तौर अगवा। पुलिस मूजिबि हथियारबंद ॻोठ मोहम्मद हयात जुणे जो वासी हाशिम जुणे जो खे लोडरा थाणे जी हद मां अगवा करे विया।